सागर मां वाक़े ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सागर कैप्टन सदाम हुसैन जी अॻवानीअ में ॾोहारनि ख़िलाफ़ मौसर कार्रवायूं जारी आहिनि। उन सिलसिले में CIA सागर जे इंचार्ज अकबर अली चन्ना मंगली थाणे ते चोरीअ जे केस में घुर्बल आसिफ अली बिरोय खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां TT पिस्टल हथ करे वरितो, जंहिं ख़िलाफ़ मंगली थाणे ते सिंधु आर्म्स एक्ट जे तहत कलमनि जे तहत अलॻि केस दाख़िल कयो वियो। SHO ॿीराणी वसीम अहमद अरबाब मंशात फरोश दीन मोहम्मद रिंद खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 18 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। SHO झोलियो ग़ुलाम नबी जलबानी कार्रवाई कंदे चोरीअ जे केस में घुर्बल ॿिनि जवाबदारनि अब्दुल ख़ालिक शर ऐं हादिर नौशर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO खडड़ो ज़ाकिर हुसैन सोलंगी मंशात फरोश मुश्ताक हास्किले खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 300 गुटका पुड़ियूं हथ कयूं आहिनि, जॾहिं त हिक ॿी कार्रवाईअ में शामू कोलीअ खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 15 लीटर देसी शराब हथ कयो वियो आहे। SHO लुंडू मुबीन अहमद बुघियो मंशात फरोश इमाम अली खासकिले खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे।